एनएफसी को बुलाना चाहिए, नया एनएफसी अवार्ड दिलवाना चाहिए। तमाम सूबों को 18वीं तरमीम के तहत जो उनके मजीद जिम्मेदारियां हैं तो मजीद सकते, वो अपना बजट बना नहीं सकते उस तरीके से। वो बर्डन, वो कसूर तो ना सिंध का, ना बलोचिस्तान का, ना पंजाब का, ना पख्तूनख्वा का, किसी सूबा का आवाम का जिम्मेदारी या उठाई नहीं। उसमें 100% इस्लामाबाद में बैठे हुए बाबों का कसूर है। जहां तक 26th अमेंडमेंट की बात है, ये एक सियासी कॉम्प्रोमाइज की सूरत में अमेंडमेंट सामने आया है। मजीद ब्रिगेड या PLA जैसे तंजीमें हैं जो वायलेंस अपना के कभी मासूम शहरियों को निशाना बनाते हैं, खास तौर पर मेहनतकश मजदूर जो बलूचिस्तान काम करने के लिए पहुंचते हैं उनको कातलाना हमला का निशाना बनाते हैं। इस वक्त अमेरिका ने आपकी इस पॉइंट को भी इंडोर्स किया है। मैं समझता हूं कि ये पाकिस्तान की बहुत बड़ा कामयाबी है। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नओं NFC अवार्ड जारी करण जो मुतालबो करे छडि॒यो। हैदराबाद में खान बहादुर हसन अली आफंदी पीपल्स पार्क जो इफ्तिताह करण बाद तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त NFC अवार्ड न मिलण सबब सूबनि जी मुआशी बार जा ज़िम्मेवार इस्लामाबाद में वेठल बाबू आहिनि। FBR जी नालाइकीअ जी सज़ा सूबनि खे नथी ॾेई सघिजे। 6वीं आइनी तरमीम सियासी समझौतनि जी बुनियाद ते वजूद में आई। 27वीं तरमीम बाबति हुकूमत वटां कुझु बि नाहे ॿुधो, रुगो सहाफ़ी ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। कल अदम BLA ऐं मजीद ब्रिगेड खे अमेरिका पारां दहशतगर्द तंज़ीम करार ॾियणु पाकिस्तान जी कामयाबी आहे। तंज़ीमूं मोदी जूं हामी आहिनि। अमेरिका कलदम BLA ऐं मजीद ब्रिगेड खे दहशतगर्द तंज़ीमूं करार ॾेई छडि॒यो। अमेरिकी परॾेही वज़ारत जे सेक्रेटरी जो चवणु आहे त BLA मजीद ब्रिगेड खे दहशतगर्दनि जी लिस्ट में शामिल कयो वियो आहे। BLA जाफर एक्सप्रेस, कराची एयरपोर्ट ऐं ग्वादर पोर्ट ते हमले जी ज़िम्मेवारी क़बूल कई हुई। बलूचिस्तान में जाफर एक्सप्रेस ते हमले में 31 मुसाफ़िर शहीद ऐं 300 खां वधीक मुसाफ़िरनि खे यरगमाल बणायो वियो हो। फील्ड मार्शल सैयद आसम मुनीर जे कामयाब अमेरिकी दौरे दौरान व्हाइट हाउस में पाकिस्तान जी मक़बूलियत ते भारत खे ॻणतियूं खाई वयूं। बरतानवी अख़बार फाइनेंशियल टाइम्स फील्ड मार्शल जे अमेरिकी दौरे बाबति रिपोर्ट जारी करे छॾी। फील्ड मार्शल जो दौरो पाक अमेरिका लाॻापन में गैर मामूली अॻभराई करार। बरतानवी अख़बार जी रिपोर्ट में चयो वियो आहे त अमेरिका में फील्ड मार्शल सैयद आसम मुनीर जी शानदार आजियां कई वई। फील्ड मार्शल आसम मुनीर सदर ट्रंप सां मुलाक़ात करण खां सवाइ जनरल माइकल कोरेला जी रिटायरमेंट ते फ्लोरिडा में तक़रीब में शिरकत बि कई। फील्ड मार्शल जे दौरे बाद पाक अमेरिका लाॻापन में अॻभराई थी। अमेरिकी सदर पाकिस्तान जे तेल ज़ख़ीरनि जी तरक़ीअ लाइ मुआहदे जो वाइदो कयो। पाकिस्तान अमेरिका खे तवानाई, मादनियात ऐं क्रिप्टो में सीड़पकारीअ जी आछ कई। पाकिस्तान जी मक़बूलियत ते भारत नाराज़ आहे। फोर्सेस जो बलूचिस्तान के ज़ोब वारे इलाके में ऑपरेशन वधीक 3 दहशतगर्द माची विया। 4 ॾींहनि दौरान फोर्सेस जे ऑपरेशन में माची वियल ख़ारजी दहशतगर्दनि जो अंग वधी 50 थी वियो। ISPR मूजिब फोर्स जे 7 खां 9 अगस्त ताईं ऑपरेशन में 47 दहशतगर्द ऐं 10 खां 11 अगस्त ते ऑपरेशन में 3 दहशतगर्द माची विया। सदर ऐं वज़ीर आज़म पारां ज़ोब में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन ते फोर्सेस जी वाखाण। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त 50 दहशतगर्दनि खे जहन्नम भेड़ो करण फोर्स जी महारत ऐं बहादुरी जो सबूत आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मुल्क मां दहशतगर्द जे ख़ात्मे ताईं जंग जारी रखंदासीं। PTI मेंबर्स जो क़ौमी असेंबली मां वॉकआउट बाद एहतजाज।
बानी PTI सां मुलाक़ात कराइण लाइ PTI मेंबर्स पार्लियामेंट आॾो एहतजाज कयो। हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी रोज़ानी जी बुनियाद ते एहतजाज करण जो ऐलान। बैरिस्टर गोहर चयो आहे त अवाम जो आवाज़ न ॿुधो वेंदो त जमहूरियत जो नुक़सान थींदो। क़ौमी असेंबली जे स्पीकर सरदार अयाज़ सादिक अपोज़िशन खे हुकूमत सां ॻाल्हियुनि जी आछ करे छॾी। अयाज़ सादिक चयो त सेनेट ऐं क़ौमी असेंबली खां वधीक को बि जरगो नाहे। पार्लियामेंट खे मज़बूत करणु सियासी जमात जी ज़िम्मेवारी आहे। अपोज़िशन हुकूमत सां ॻाल्हियूं करे त किरदारु अदा करण लाइ तयारु आहिनि। नव मई ते ॿिनि केसिस में PTI जे चइनि अॻवाणनि जूं मिल्कियतूं ज़ब्त करण जो हुकुम। लाहौर जी अदालत एजाज़ चौधरी, महमूद रशीद, यास्मीन राशिद ऐं उमर सरफराज़ टीमा जूं मिल्कियतूं ज़ब्त करण जो हुकुम ॾिनो। अदालत चयो आहे त जवाबदारनि जूं दहशतगर्दी जे एक्ट तहत मिल्कियतूं ज़ब्त कयूं वेंदियूं। अदालत जवाबदारनि खे 10 साल कैद ऐं 6 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई हुई। अदालत शाह महमूद कुरैशी खे ॿिनि केसिस में बरी करण जो हुकुम बि जारी कयो। PTI अॻवाननि जी नाअहलीअ वारे मामले जी सेनेट PTI अॻवाननि जी नाअहलीअ वारे मामले जी सेनेट में गूंज। अपोज़िशन ऐं हुकूमत जा हिक ॿिए मथां तनक़ीदी वार। PTI सेनेटर अली ज़फ़र चयो त ट्रायल कोर्ट जो फ़ैसिलो फाइनल थियण बिना कंहिंखे डिस्क्वालीफाई नथो करे सघिजे। सुप्रीम कोर्ट केतिरनि ई फ़ैसिलनि में इलेक्शन कमीशन खे इंतज़ार करण जो चयो। असांजे केसनि में फ़ैसिले जे मस सुकण खां अॻु नाअहल कयो वियो। हीउ मामिलो PTI न पर जमहूरियत जे बका जो आहे। हुकूमत जेको अॼु करे पई सियाणो सुभाणे उहो खेनि भोगणो बि पवंदो। वफ़ाक़ी वज़ीर कानून आज़म नज़ीर तार चयो त एहतजाज सां कंहिं बि ॾोहारी जी सज़ा ख़तमु नथी करे सघिजे। सज़ा खां पोइ ज़मानत बि नाअहलीअ खे नथी रोके सघे। सेनेटर इरफान सिद्दीकी चयो त PTI दौर में सियासी मुख़ालिफ़नि खे इंतकाम जो निशानो बणायो वियो। फरियाल टालपुर खे चंड राति इस्पताल मां गिरफ़्तार कयो वियो। जेको फसल पोखियो हूंदो उहो ई काटणो पवंदो। पंजाब में नओं सूबो ठाहिण ऐं सूबे जी नई हदबंदीअ लाइ आइन जे आर्टिकल 51 ऐं 52 में तरमीम जो बिल क़ौमी असेंबली में पेश। तरमीमी बिल में पंजाब सूबे में नई हदबंदी ऐं नओं सूबो ओलह पंजाब ठाहिण जी तजवीज़। तरमीमी बिल मूजिबि पंजाब जी वधंदड़ आबादी ऐं आबादीअ सां लाॻापियल मसइलनि जे हल लाइ पंजाब में नओं सूबो ज़रूरी करार। नए सूबे में फैसलाबाद ऐं साहिवाल डिवीज़न में शामिल करण जी तजवीज़। सूबाई ऐं क़ौमी असेंबली जे सीटुनि जी विरासत में बि तब्दीली जी तजवीज़ ॾिनी वई। बिल में चयो वियो आहे त पंजाब जूं जनरल सीटूं 114 ऐं औरतुनि जूं मख़सूस सीटूं 24 करे कुल सीटूं 138 कयूं वञनि। सिंध जूं जनरल सीटूं 61 ऐं औरतुनि जूं मख़सूस सीटूं 14 करे कुल 75 करण जी तजवीज़। KP में जनरल सीटूं 45 ऐं औरतुनि जी 10 सीटुनि सां कुल 55 करण जी तजवीज़। बलूचिस्तान जूं जनरल सीटूं 16 ऐं औरतुनि जूं सीटूं 4 कुल 20 सीटूं करण जी तजवीज़ ॾिनी वई। वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद जूं जनरल सीटूं 3 करण ऐं औरतुनि लाइ का बि सीट न रखण जी तजवीज़। बिल में क़ौमी असेंबली जूं जनरल सीटूं 326 करण जी तजवीज़ बि शामिल। स्पीकर बिल लाॻापियल स्टैंडिंग कमेटी खे मोकिले छॾियो। तरमीमी बिल मंज़ूर थियण जी सूरत में पाकिस्तान जा 5 सूबा थी वेंदा।
पेशावर हाई कोर्ट सेनेट ऐं क़ौमी असेंबली में नए अपोजिशन लीडर जी मुक़ररी रोक छॾी। पेशावर हाई कोर्ट शिबली फराज़ ऐं उमर अयूब खे डी नोटिफाई करण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत इलेक्शन कमीशन खे शिबली फराज़ ऐं उमर अयूब ख़िलाफ़ वधीक कार्रवाई खां बि रोके छॾियो। ॿुधणी 15 अगस्त ताईं मुलतवी। सुप्रीम कोर्ट पीटीआई बानी जे अपीलुनि ते पंजाब हुकूमत खे नोटिस जारी करे छॾिया। चीफ जस्टिस यहया आफरीदी चयो आहे त अॼु रुगो प्रोसिक्यूशन खे नोटिस जारी कयूं था। अहिड़ो को बि हुकुम न ॾींदासीं जंहिंसां कंहिंजो केस मुतासिर थिए। वकील ईंदड़ ॿुधणीअ ताईं लीगल मामलनि ते तयारी करे वठनि। पार्लियामेंट जी पब्लिक अकाउंट्स कमेटी प्रोचोगाल में ब्यूरोक्रेट्स पारां मिल्कियतूं ख़रीद करण वारे मामले जो नोटिस वठी छॾियो। इस्टेब्लिशमेंट डिवीज़न खां परॾे में मिल्कियतूं वठंदड़ आफ़ीसरनि जी फ़हरिस्त तलब। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ ब्यूरोक्रेट्स जे प्रोचोगाल में मिल्कियतूं वठण जी दावा कई आहे। पंज मुल्क पाकिस्तान जा करोड़े डॉलर शाह कर्ज़े निकिता। पाकिस्तान हुकूमत 86 अरब रुपयनि खां वधीक रक़म वसूल करण में नाकाम। डिफॉल्टर मुल्कनि जी लिस्ट में श्रीलंका, बांग्लादेश, इराक, सूडान ऐं गनी बसाओ शामिल। ऑडिट रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान 1980 ऐं 1990 जे दहाके में उन्हनि मुल्कनि खे एक्सपोर्ट क्रेडिट ॾिनो हो। इराक सभ खां वधीक 23 करोड़ 13 लख डॉलर जो कर्ज़ी आहे। पाकिस्तान खे सूडान खां 4 करोड़ 66 लख डॉलर वसूल करणा आहिनि। बांग्लादेश शुगर प्लांट ऐं सीमेंट जे मद में 2 करोड़ 14 डॉलर जो कर्ज़ी। गनी बसाओ बि 36 लख 53 हज़ार डॉलर न ॾिना। ऑडिटर जनरल पारां रक़म वसूल करण लाइ मामलो मुनासिब फोरम ते उथारण जी सिफ़ारिश। जश्न आज़ादी मल्हाइण लाइ सिंध समेत समूरे मुल्क में तयारियूं ज़ोर वठी वयूं। योम आज़ादी मौक़ाए हक़ जी फतह खे मल्हाइण लाइ इस्लामाबाद जी शक्करपड़िया परेड ग्राउंड में रंगारंग तक़रीबूं थियल। अवाम जी दिलचस्पी लाइ दिफ़ाई निमाइश में पाक फ़ौज जा स्टाल बि लॻाया वेंदा। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जागरता रैलियूं कढी वतन तां जान घुरण वारे वचन जो वर्जाउ कयो पियो वञे। लाड़काणो कंदकोट जाम शुरू मेहड़ नऊं देरो टंडो आदम रांधण ॿियनि शहरनि में रैलियूं कढी मुल्क सां मोहबत जो इज़हार कयो वियो। वनड़ो वेझो 3 ॾींहं अॻु पुरसरार नमूने गुम थियल मासूम ॿाड़ीअ जा कपड़ा कमंद जे फसल मां हथ। कोट सोबत चांडियो मां पुरसरार नमूने गुम थी वियल 1.5 महीने जी ॿाड़ी अलीना चांडियो जा ॻोठ ॿाहिरां कमंद जे फसल मां कपड़ा हथाया। पुलिस पहुची ॿाड़ी जा कपड़ा मिलण वारे हंध जो मुआइनो कयो ऐं शाहिदियूं गॾु कयूं। खोजी कुतनि ज़रिए ॿाड़ीअ जी ॻोल्हा जारी। अमरकोट में मरहूम हाजी चनेसर रहमो जी बेवा ऐं धीउ जे घर ते मुबैना हमले ऐं तशद्दुद ख़िलाफ़ रहमो बिरादरी ऐं सिविल सोसाइटी जो धरणो। ट्रैफ़िक मुअत्तल। मुज़ाहिरीन जो चवणु हो त मरहूम हाजी चनेसर रहमो जी बेवा मुकीमा ऐं न्याणी ख़दीजा ते हमलो कंदड़ बासर वॾेरे रोशन रहमो समेत 4 जाब्तारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। एनडीएमए मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसाति ने मौड सूरतहाल जो अलर्ट जारी करे छॾियो। एनडीएमए मूजिबि सिंधु दरिया, चनाब, रावी ऐं सतलज में पाणी जे वहिकरनि में इज़ाफ़ो थी सघे थो। इस्लामाबाद, रावलपिंडी, गुजरांवाला, लाहौर ऐं सियालकोट में सुभाणे खां 15 अगस्त ताईं बरसाति जो इम्कान।
पंजाब जे वॾनि शहरनि में ॿोॾ जहिड़ी सूरत हाल में पैदा थी सघे थी। केपीए जे सवाद चित्राल कालाम कोहिस्तान मालाकंड ऐं मुनीर में बि तेज़ बरसातुनि दौरान लैंड स्लाइडिंग जो ख़दशो। अमेरिकी एयरपोर्ट ते हिकु नंढो जहाज़ ॿिए जहाज़ सां टकराइजी वियो। हिकु जहाज़ में बाहि लॻी वई, पर ॾेही मीडिया मूजिबि अमेरिकी रियासत मोंटाना जे शहर हवाई अॾे ते नंढो जहाज़ भर में बीठल ॿिए जहाज़ सां टकराए वियो, जंहिं बाद हिकु जहाज़ में बाहि लॻी वई। ख़ुशकिस्मतीअ सां को जानी नुक़सान न थियो। स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो टी ऐं सीरीज़ जी आख़िरी वनडे मैच पाकिस्तान ख़िलाफ़ वेस्ट इंडीज़ जी बैटिंग जारी। 3 मैचिस ते ॿधल सीरीज़ हिक मैच सां बराबर। स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो पंहिंजी गर्लफ्रेंड जॉर्जिना सां मङणी करे छॾी। जॉर्जिना मङणी वारी मुंडीअ जी तस्वीर शेयर कंदे चयो आहे त मां हा करे छॾी आहे। रोनाल्डो ऐं जॉर्जिना 2016 खां तालुक़ में आहिनि। ॿिन्ही खे 4 ॿारनि जो औलाद पिणु आहे।